उबावड़ो में बेनज़ीर इनकम सपोर्ट के डिवाइस होल्डरनि मथां हबीब बैंक के आला ऑफिसरनि जूं मुबैना तौर मनमंज़ी तहत मंथलियूं जमा कराइण जो हुकुम जारी करे छॾियो। डिवाइस होल्डरनि मुमताज़ पंवर, मस्तन अली रिंद ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त असां खां हर हिक डिवाइस होल्डरनि मथां हिकु लख रुपया मंथली मुक़ररु कई वई आहे ऐं हर महीने जे हर हिक डिवाइस होल्डर खां 60,000 रुपया पर मंथ मुक़ररु कयो वियो आहे, जेका हबीब बैंक में वेठल करप्ट ऑफिसरनि खे ॾियणा पवंदा आहिनि। वॾा बैंक इंतज़ामिया ऐं सहाफ़ियुनि जे अचण ते डिवाइस होल्डरनि एहतिजाज ख़तमु करे ॿीहर कमु शुरू करे छॾियो ऐं ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे त डिवाइस होल्डर मुमताज़ भोंदू ऐं मस्तन रिंद डिवाइस होल्डरनि जी हिक यूनियन जी अॻवानी करे रहिया आहिनि ऐं गैर क़ानूनी कटौती में मुलविस आहिनि, जेके हिक हटी क़ाइमु करे बैंक इंतज़ामिया खे ब्लैकमेल करे रहिया आहिनि ऐं मुस्तहिक़ औरतुनि खां गैर क़ानूनी कटौती करे रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची